टंडोजाम रिपोर्ट सरफराज अहमद शाहानी। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जी एकेडमिक काउंसिल जे इजलास में अंडर ग्रेजुएट दाख़िला पॉलिसी जी मंजूरी ॾिनी वई। सब कैंपस उमरकोट ऐं खैरपुर इंजीनियरिंग कॉलेज जा BS सॉफ्टवेयर इंजीनियरिंग डिग्री प्रोग्राम पिणु मंज़ूर कया विया। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जी एकेडमिक काउंसिल जो 77वां इजलास वाइस चांसलर डॉक्टर फ़तह मरी जी सदारत हेठि थियो। इजलास में यूनिवर्सिटियुनि सां लाॻियल सब कैंपस उमरकोट, शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ज़रई कॉलेज डोकरी ऐं खैरपुर कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी लाइ तालीमी साल 2022-23 जी अंडर ग्रेजुएट डिग्री प्रोग्राम जी दाख़िला पॉलिसी अक्सरियत राय सां मंज़ूर कई वई, जॾहिं सब कैंपस उमरकोट ऐं खैरपुर कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी लाइ BS सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जी नए डिग्री प्रोग्राम जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई, जॾहिं त यूनिवर्सिटियुनि सां लाॻापियल सब कैंपस ऐं कॉलेजनि लाइ मुख़्तलिफ़ तदरीसी मामला पिणु गौर हेठि आया, जंहिं ते पिणु मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया। इजलास में सब कैंपस उमरकोट जे प्रो वाइस चांसलर डॉक्टर जान मोहम्मद मरी, रजिस्ट्रार गुलाम मुहिउद्दीन कुरैशी, मुख़्तलिफ़ फैकल्टीज़ जा डीन, तदरीसी ऐं इंतिज़ामी शोबनि जा चेयरमैन ऐं सरबराह पिणु मौजूदु हुआ।